अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कुठ्यस कुए जन तन तबीब न गॾिया, ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुखोयो। भलारे भिटदणी जे भलारे बेत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 9 डिसंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि अवां जो मुल्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जीअंदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। सिंध हूं त केतिरनि ई मुसीबतनि ऐं मुश्किलातनि खे भोगींदी पई अचे, पर इहो बि केॾो वॾो अलमियो आहे जो नेशनल हाईवे अथॉरिटी पारां सिंध मां टूल टैक्स त वरितो वञे थो, पर मयारी रोड ठाहिण उन जी तरजीह में शामिल ई न आहिनि। सिंध हाई कोर्ट बेंच सखर में मोटरवे M6 जी तमीर न थियण ते दाख़िल कयल दरख़्वास्त ते पंहिंजा रिमार्क्स ॾींदे अदालत चयो त NH सिंध मां टैक्स त वठे थी, पर मयारी रोड ठाहिण जी तरजीह में शामिल न आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी रुगो पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे रोडनि ते ध्यानु ॾिए थी, पोइ छो न संदन टूल टैक्स उगाड़ी ते बंदिश विझी वञे। अदालती इहे रिमार्क्स दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी दौरान ॾिना। उन्हनि अदालती ॿुधणियुनि में सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा DIG NHV अमलदार, ट्रांसपोर्ट अथॉरिटी जो नुमाइंदो, SSP खैरपुर ऐं SP ट्रैफ़िक तोड़े ॿिया वास्तेदार पेश थिया। उन्ही ॿुधणी जी रोशनी में अदालत सिंध सूबे मां टोल टैक्स जी आमदनी ऐं टैक्स आमदनी मां रोडनि जी थींदड़ मरमत समेत ॿियनि मामलनि जी जांच नेब खां कराइण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत सिटी पॉइंट वटि थियल हादसनि जी रिपोर्ट पेश न करण ते DIG सखर खां पुछाणो कयो त अदालत जे हुकुम तहत हादसनि जूं रिपोर्टूं छो पेश न आहिनि कयूं वियूं। छा अव्हां अदालत जे आर्डर खे मज़ाक़ सम्झो था? अदालत NH जे अमलदारनि मथां पिणु सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त अव्हां सिंध मां टूल टैक्स त उगाड़ियूं था, पर सिंध में मयारी रोड ठाहिण अव्हां जी तरजीह में शामिल न आहिनि। उन में को शक न आहे त सिंध में नेशनल हाईवे अथॉरिटी जी कारकर्दगी शर्मनाक हद ताईं नाकाम थी चुकी आहे। क़ौमी शाहरा खॾनि, टुटल किनारनि ऐं मौत जे खूहनि में तब्दील थियल आहिनि। नओं तमीर थियल हिसो बि कुझु महीननि में भॼी पवे थो। हीअ सूरतहाल सिर्फ़ु नाअहली न आहे, बल्कि सिंध ख़िलाफ़ वाज़ह बेहसी ऐं इंतिज़ामी तआसुब जो सबूत आहे। टोल टैक्स वसूल कयो वञे थो, पर रोडनि ते हिकु रुपयो बि ख़र्च नथो कयो वञे। वफ़ाक़ी इदारो सिंध खे मुस्तक़िल तौरु नज़रअंदाज़ करे रहियो आहे। मोटरवे M6 जो मनसूबो अॼु जो न आहे। सालनि खां हिन मनसूबे जा ऐलान थींदा आया आहिनि। कॾहिं बजट में शामिल थिए थो, कॾहिं ख़बरनि में सुर्खियुनि जो हिसो बणिजे थो, पर अमली तौरु अॼु ताईं उहो मोटरवे रुगो कागज़नि ताईं महदूद आहे। उहो रस्तो जेको मुल्तान खे सखर सां ॻंढण वारो हो, जेको उत्तर ऐं ॾखण पाकिस्तान जे विच में हिकु अहम राब्तो बणिजणो हो, सो अॼु बि इंतज़ार जी क़तार में बीठो आहे। जॾहिं त ॿिए पासे पंजाब में मोटरवे जो ॼार विछाइजी वियो आहे। लाहौर इस्लामाबाद रोड, मुल्तान लाहौर मोटरवे, पिशावर मोटरवे, इहे सभु तेज़ी सां मुकमल थिया ऐं अञा बि नवां मनसूबा तयारु थी रहिया आहिनि। छा इहा सूरतहाल का सम्झ खां ॿाहिरि नाइंसाफ़ी न आहे? छा सिंध खे ॼाणी वाणी रोड नेटवर्क खां परे रखियो पियो वञे, या वरी उहा बद इंतिज़ामी, बेध्यानी ऐं नाअहली आहे जंहिं सिंध खे तरक़ी जी डोड़ में पुठिते उछलाए छॾियो आहे? अञा वधीक अफ़सोसनाक ॻाल्हि हीअ आहे त जॾहिं अदालत उन्हनि वाक़ियुनि बाबति रिपोर्ट घुरे थी त लाॻापियल ऑफिसर रिपोर्टूं पेश करण में बि नाकाम थियनि था। DIG खां रिपोर्टूं न पहुचणु सिर्फ़ु हिकु ऑफिसर जी गफ़लत न आहे, बल्कि सॼे निज़ाम जी बेहसी जो अक्स आहे। छा इंसानी जान कंहिं फ़ाइल खां घटि अहमियत रखे थी, या वरी असांजो निज़ाम एतिरो बेहस थी चुको आहे जो हाणे मौत बि कंहिंखे लोॾे नथो? नेब खे जांच जो हुकुम ॾियणु यकीनन हिकु अहम क़दम आहे, छो त इहा ई उमेदु आहे त शायदि हाणे का हक़ीक़त साम्हूं अचे। टोल टैक्स मां ईंदड़ अरबें रुपयनि जी आमदनी आख़िर वञे किथे थी? जेकॾहिं उहे पैसा रोडनि जी मरमत ऐं तइमीर ते ख़र्च नथा थियनि
त पोइ उहे रुपया कहिड़नि जे खातनि में वञनि था? छा उहे ठेकेदारी निज़ाम ऐं करप्शन जे वर चढ़ी वञनि था जिते कमु थोरो ऐं बिल वॾो थींदो आहे? हिकु ॾींहुं अॻु जॾहिं सकाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो वियो तॾहिं जवाहरलाल नेहरू जी ॻाल्हि यादि पई। दिलि दिमाग़ ऐं रूह जी कुशादगी ऐं वुसअत जो नालो सकाफ़त आहे। नामियारे लेखक ऐं कॉम्प्रेस अॻवान नवाज़ खान ज़ौहर लिखियो, मूं साईं जीएम सैद खे कॾहिं बि अक़ीदत तौरु न ॾिठो आहे। आउं सह जो मुतक़िद न सह जो नक़ाद आहियां, पर खोड़ माण्हुनि वटि तनक़ीद न तअसुब आहे। तअसुब सां दुरुस्त नतीजनि ते नथो पुॼी सघिजे। अक़ीदो ऐं तअसुब पाण में विगा भाइर आहिनि। अक़ीदे वांगुरु तअसुब बि दलील जो दर बंदि थो करे। तलहार जे ॻोठ ग़ुलाम अली निज़ामाणी जो सरकारी स्कूल इमारत खां महरूम आहे। इन सूरतहाल ते आजिज़ अनवर लाशारी लिखे थो, तलहार जी यूनियन काउंसिल चानरीअ जी देह कुंडड़ी में सरकारी स्कूलनि जी ॻोल्हा कंदे शाम थी वई, पर स्कूल हथ न आया। कारी मोरी वटां जॾहिं अंदरे इलाइक़े में आयासीं त कचियूं टुटल ऐं फिटल बाउंड्रियूं साम्हूं नज़र आयूं, जिन ते हलंदे हलंदे मोटरसाइकिल जा टायर बि पंचर थी विया। नेठि हथ आई कची अॾावत थियल निज़ामाणी नाले उताक, जिते हिकु सरकारी प्राइमरी स्कूल हलंदड़ हालत में मिलियो, जेको हुकूमत सिंध तरफ़ां 1983 में रिकॉर्ड में ते रजिस्टर आहे, पर शुरूआति खां अॼु ताईं हिन स्कूल खे बिल्डिंग ॾियण में कामयाबी न मिली आहे। शुरूआती ॾींहनि में ॻोठ ग़ुलाम अली निज़ामाणी जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ निज़ामाणी जो ही स्कूल खजी जे वण हेठि हलंदो रहियो। पोइ जेका कजी अॾावत वक़्त ब वक़्त ठही सडही पट थींदी रही। आख़िरकार नेमतुल्ला निज़ामाणी पंहिंजे उताक वारो प्लाट मासूम ॿारनि जी तालीम लाइ वक़्फ़ करे छॾियो ऐं स्कूल तॾहिं खां उते ई पियो हले। हिन स्कूल जे भरिसां ई गाई ख़ासकेली नाले ॻोठ में बि हिकु स्कूल 1983 जे अंदाज़े मूजिबि रजिस्टर मिलियो, जंहिंखे 2005 में सरकार बिल्डिंग फ़राहम कई, पर उहा बि कुझु अरसे बाद टुटी भुरी वई। पोइ उते जीजी करीमा तरफ़ां स्कूली इमारत फर्नीचर ऐं ॿियूं सभु जूं सहूलियतूं मुहैया कयूं वियूं, पर अफ़सोस जो ॻोठ निज़ामाणी वारो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल अॼु बि पंहिंजी जॻह ते ईअं जो ईअं बीठल आहे, बिल्डिंग खां महरूम हालतनि जे रहम करम ते। खंडर बणिजी वियल या ज़बून हाल इमारतूं त आम ॻाल्हि हुयूं, पर हिते त इमारत जो वजूद कॾहिं पैदा न थियो आहे। हीअ ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। छा तालीम में सुधार आणण जो तरीक़ो इहो ई आहे? सिंध जे 833 स्कूलनि वारी फ़हिरिस्त में ख़ुदा कारण ई सही, जेकर हिन स्कूल जो नालो शामिलु कयो वञे हा त माण्हू चई बि वठनि हा त बिल्डिंग त हुकूमत ठाराई हुई, पर वसीलनि जी खोट या खोटाए ते सार संभाल सबबु तबाह थी वई। पर हिते ॻाल्हि उल्टी आहे, बिल्डिंग ई नाहे, तबाही जो सुवाल ई न आहे। सिंधी असेंबली में हिन मामले बाबति ज़रूरु सुवाल थियणु घुरिजनि। एजुकेशन वर्क समेत ॿियनि लाॻापियल इदारनि खां बि पुछा थियणु घुरिजे त किथे 1983 में हिन स्कूल जी इमारत कागज़नि में त तामीर थियल नाहे ॾेखारी वई, या का अणॼातल इमारत रात जे पेट में गुम त न थी वई। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हिन मुल्क जो इहो बि अजीब दस्तूर आहे जो हिन में कातिल आज़ादु थी वेंदा आहिनि ऐं बेॾोह माण्हू या फरियादी ॿधिजी वेंदा आहिनि। जुर्म कहिड़ो बि हुजे, इस्लामाबाद में 2 छोकिरियुनि खे चिभाटे मारींदड़ कातिल आज़ादु थी वियो, जेका दरअसल दौलत ऐं ताक़त जी कामयाबी आहे। इन सूरतहाल ते सैद मुजाहिद अली लिखियो, इस्लामाबाद जी हिकु अदालत कुझु ॾींहं अॻु 2 छोकिरियुनि खे चिभाटे मारींदड़ नौजवान खे आज़ादु करे छॾियो आहे। हुन 16 वरनि जे नौजवान पंहिंजी क़ीमती SUV गाॾी सां स्कूटर ते वेंदड़ 2 नौजवान छोकिरियुनि खे टकर हणी मारे छॾियो ऐं वाक़े वारे हंध तां भॼी वियो हो। हीउ नौजवान इस्लामाबाद हाई कोर्ट जे हिकु जज जो पुटु आहे ऐं साॻे जज जी मुहांगी गाॾी हलाए रहियो हो। मुल्क में कंहिंखे बि हिन फ़ैसिले ते हैरत न थींदी। हक़ीक़त में मुल्क जे इंसाफ़ जे निज़ाम खां अहिड़े ई फ़ैसिले जी उमेदु कई पई वई। ग़रीब ख़ानदान जे नौजवान धीअरनि जी मौत अहिड़ो सान्हू कोन हो जो अर्श जा मीनार ॿरी पवनि। दौलत ऐं इख़्तियार में
अहिड़ी ताक़त हूंदी आहे जो उहा माउ पीउ जी मुहबत खे बाज़ार में रखी उनजी क़ीमत लॻाइण जी सघ रखे थी। मुल्क में इहो पंहिंजे नोए जो अकेलो वाक़ियो कोन आहे। माज़ी में अहिड़नि केतिरनि ई ॾोहनि खां पोइ क़ातिल खून बाह या दैयत जे क़ानून जो सहारो वठी सज़ा खां बची विया आहिनि ऐं ॿीहर क़ीमती गाॾियुनि में घुमी मासूम माण्हुनि खे कीड़नि माकोड़नि जहिड़ो सम्झण जो परवानो हासिलु करे चुका आहिनि। अलबत्ता सियासत में शफ़ाफ़े जे दावनि वारे जोश भरे माहौल में हिकु लम्हे लाइ इहो सोचणु ज़रूरी बणिजी वञे थो त जेकॾहिं इहो ई इंसाफ़ आहे त पोइ नाइंसाफ़ी ज़ुल्म खे छा चयो वञे। हिकु बासर जज ऐं दौलतमंद माण्हू त पंहिंजे पुट जी जान बख़्शी लाइ लखें या किरोड़े रुपया ॾेई इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं करे सघे थो, पर जेकॾहिं उहा साॻी ग़लती कंहिं ग़रीब जे पुट खां थी वञे त छा संस औलाद रुॻो बैंक अकाउंट में दौलत न हुजण सबबि जेल में सड़ंदी रहंदी। मुल्क में ॿियनि शरई क़ानूननि वांगुरु दहेज जा क़ानून बि बग़ैर कंहिं संजीदा तहक़ीक़ ऐं बदिलजंदड़ हालतुनि जे घुर्जनि खे नज़र में रखण खां सवाइ मुतारिफ़ कराया विया हुआ, रुॻो आवाम खे जज़्बाती तौर ते इस्लाम पसंदि बणाइण जे नाले ते। मुल्क में अशराफिया उन मां भरपूर फ़ाइदो हासिलु करे रही आहे जॾहिं त उहे ई माण्हू पंहिंजे घर भातियुनि जो रत ॾेई उनजी क़ीमत अदा कनि था, जिन खे मज़हब जे नाले ते गुमराह करे इस्तेसार ऐं नाइंसाफ़ी जा नवां मयार क़ाइमु कया विया आहिनि। बदकिस्मती सां मुल्क जे आलमनि ऐं मज़हबी अॻुवाननि हमेशह अशराफिया ऐं बासर तबक़नि जे मुफ़ादनि जा चौकीदार थी रहिया आहिनि। तंहिं करे शरीयत जे अहिड़े ग़ैर मुनसिफ़ाणे इस्तेमालु बाबति बि खेनि का ॻणती नाहे थींदी। ॿी सूरत में इहा ॻाल्हि सभिनी जे साम्हूं आहे त जंहिं तरह तौहीन मज़हब जे क़ानूननि इस्तेसाली गिरोहनि जे नाजाइज़ इस्तेमालु सबबि सवें बेगुनाहनि खे डिघियूं सज़ाऊं मिलियूं आहिनि, साॻी तरह दैयत जे क़ानूननि वसीले ताक़तवर माण्हुनि खे क़त्ल जहिड़े संगीन ॾोह खां बचण जो रस्तो ॾिनो वियो आहे। पर मुल्क जे कंहिं मुफ़्ती या दीनी माहिर खे हिन ख़ामी ॾांहुं इशारो करण जी बि का ज़रूरत महसूसु नथी थिए। इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त तौहीन मज़हब वारनि क़ानूननि सां गॾु दहेज जे क़ानूननि जो बि नएं सिरे जाइज़ो वरितो वञे ऐं उन्हनि खे शरीयत जे इंसाफ़ वारे तस्वर मूजिबि तब्दील कयो वञे त जीअं उहे क़ानून समाज में नाइंसाफ़ी ऐं तबक़ाती विर्छ वधाइण जो हथियार न बणिजनि। दहेज जे क़ानून जे लागू थियण खां सवाइ पिणु सूमर जी राति इस्लामाबाद जे काउंसिल ऑफ आर्ट्स वेझो पेश आयल हिन सान्हे बाबति केतिरा ई सवाल अञा जवाब तलब आहिनि, पर जीअं त सोशल मीडिया ऐं बहस मुबाहिसनि में रुॻो छोकिरियुनि जे दिलि ॾुखोईंदड़ मौत ते ध्यानु ॾिनो वियो, तंहिं करे मज़लूम मक़तूलनि जे वारसनि खां माफ़ीनामनि ते सहियूं कराए बहस खे ख़तमु करण ऐं क़ातिल खे आज़ादु कराइण खे तरजीह ॾिनी वई। हिन शोर में ॿिया बुनियादी ऐं अहम सवाल दॿिजी विया। हाणे जज साहिब जो पुटु पंहिंजे आरामदा घर मोटी सघे थो, तंहिं करे सभु लाॻापियल सवाल बेमाना बणिजी वेंदा। तोड़े जो शायदि इहो सच कॾहिं बि ज़ाहिर न थींदो त हिन सान्हे जो जवाबदार वाक़ई गुज़िरियल 4 ॾींहं पुलिस जी हिरासत में रहियो या खेसि कंहिं शानदार गेस्ट हाउस में रखियो वियो हो। क़ानून लागू कंदड़, इख़लाक़ जो दर्स ॾियण वारा या सियासत में शफ़ाफ़ियत ऐं बराबरी आणण जा दावेदार कंहिं बि तबिके खे इहे सवाल उथारण ऐं उन्हनि जा जवाब ॻोल्हण जी ज़रूरत महसूसु न थींदी, पर रुॻो हुकुमराननि ऐं अशराफिया जी बेहसी सबबि उन्हनि सवालनि खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे, बल्कि उन्हनि खे रिकॉर्ड ते आणण ऐं जवाबु घुरणु ज़रूरी आहे। को बि ॾोह केतिरो बि नंढो हुजे ऐं उन में मुलविस माण्हू केतिरो बि वॾो हुजे, उनखे जवाबदार बणायो वञे। सभ खां पहिरियों सवाल उन जज बाबति आहे जंहिंजो नाबालिग पुटु संदसि क़ीमती गाॾी हलाए रहियो हो। ॿार त निढड़ो ऐं नासमझदार हो, पर किरोड़े रुपयनि जी गाॾी हलाइण जी इजाज़त ॾियण वारे पीउ ते बि को फ़र्द जुर्म लॻंदो या हू रुॻो उन करे बेक़सूर सम्झो वेंदो जो हू हाई कोर्ट जो जज आहे। हिन छोकिरे ग़रीब ख़ानदान जूं 2 मासूम धीअरूं मारे छॾियूं। मजबूर माउ पीउ हिन ॾोह ते खेसि माफ़ बि करे छॾियो, पर बिना लाइसेंस बेहतियाती सां गाॾी हलाइण, ड्राइविंग दौरान वीडियो ठाहिण ऐं हादसे बाद वाक़े वारे हंधि तां भॼी वञण जा ॾोह दैयत ॾियण सां ख़तमु न थींदा। छा रियासत उन ॾोहनि जो हिसाबु वठंदी? पुलिस हिन ॾोह में मुलविस आला अदलिया जे नाबालिग पुट खे हादसे खां पोइ हिकु निजी अस्पताल मां गिरफ़्तार कयो, जिते खेसि चेकअप लाइ आंदो वियो हो। यानी संदसि पीउ समेत पूरो ख़ानदान हिन हादसे खे नज़रअंदाज़ करण ऐं फ़ौत थियल छोकिरियुनि खां लापरवाही करण जे ॾोह में शामिल रहियो। क़ानून जो मुहाफ़िज़ जज साहिब पंहिंजे पुट खे पुलिस हवाले करण बदिरां अस्पताल वठी आयो
ऐं न ई हुन उहा ज़हमत कई जो हादसे जो शिकार बणियल छोकिरनि जी ख़बर वठे। अलबत्ता जॾहिं पुलिस पुट खे गिरफ़्तार कयो ऐं हिकु मैजिस्ट्रेट खेसि 4 ॾींहंनि जे रिमांड ते ॾेई छॾियो, तॾहिं कंहिं न कंहिं तरह मजबूर ऐं लाचार ख़ानदाननि खे माफ़ीनामा लिखाइण ते राज़ी कयो वियो ऐं अदालत मां पुट खे आज़ादु करायो वियो। जज जी उन मुजरमानी गफ़लत मां इहो सुवाल बि पैदा थिए थो त जेको शख़्स खुली नज़र ईंदड़ ॾोह जी पर्दापोशी करण में शर्म महसूसु नथो करे, उहो जज जी कुर्सी ते वेही कहिड़ो इंसाफ़ कंदो हूंदो। अहिड़ी अदलिया ते अवाम जो एतमाद आख़िर छो ऐं कीअं बहाल थींदो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सैयद मुजाहिद अली जो लिखियल लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। गद्दार जे लक़ब सां नवाज़ण ऐं क़ौमी सलामती लाइ ख़तरो करार ॾियण वारियूं फ़तवाऊं जॾहिं अची रहियूं आहिनि, तॾहिं ईअं महसूसु थी रहियो आहे त नई सुर्ख़ लकीर छिकी वई आहे। इन हवाले सां असीं रूहान अहमद यासद साहिब जी रिपोर्ट अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जेका असीं पेश करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। गुज़िरियल जुमे ते पाकिस्तानी फ़ौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस पाकिस्तान जी सियासी फ़िज़ा में हिकु नए नोए जो ॾहकाव पैदा कयो आहे। क़ौमी सलामती लाइ ख़तरो, ज़हनी मरीज़, ख़ुदि पसंदि, फ़रेब जो शिकार जहिड़ा शदीद लफ़्ज़ मुल्क जे ताक़तवर इदारे तरफ़ां पहिरियों भेरो अहिड़े खुलियल अंदाज़ में ॿुधण में आया ऐं सभिनी खे ख़बर हुई त बिना नाले जे इशारो अडियाला जेल में क़ैद अॻूणे वज़ीर अज़म इमरान ख़ान ॾांहुं ई आहे। इमरान ख़ान पाण बि कुझु हफ़्ता अॻु पंहिंजी भेण अज़ीमा ख़ान खे मुलाक़ात दौरान जेको पैगाम ॾिनो, उहो बि फ़िज़ा खे वधीक गरो करे वियो, जंहिंमें हुन फील्ड मार्शल आसिम मुनीर बाबति इंतिहाई सख़्तु लफ़्ज़ इस्तेमालु कया। अहिड़ी तनक़ीद खां पोइ फ़ौजी तर्जमान जो जारहाणो लहजो ज़ाहिर करे थो त इस्टेब्लिशमेंट हाणे तहरीक इंसाफ़ जे बयानीअ खे सिधी जंग सम्झी रही आहे। हाणे सुवाल इहो आहे त फ़ौजी तर्जमान छो अॻिते आयो। सहाफ़ती हलक़नि में ही सुवाल घणो पियो पुछियो वञे त जॾहिं मुल्क में सिविल हुकूमत मौजूदु आहे, तॾहिं सियासी नोए जी अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस फ़ौजी तर्जमान खे पाण छो करणी पई। तजिए निगार हबीब अकरम ऐं मुजीबुर रहमान शामी ॿिन्ही हिन वाक़े खे ग़ैर मामूली करार ॾिनो आहे। संदन ख़्यालु आहे त इमरान ख़ान ऐं संदन हिमायती मीडिया टीम गुज़िरियल 2 सालनि खां आला फ़ौजी क़यादत ख़िलाफ़ु जेको बयानियो ठाहियो आहे ऐं ख़ासि करे 9 मई जे वाक़िअनि खां पोइ जेका छिकताण वधी आहे, उन इदारे खे मजबूर कयो आहे त हू पाण मैदान में लहंदो। साॻे वक़्तु फील्ड मार्शल आसिम मुनीर जी नई हैसियत चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस पिणु हिन सख़्तु लहजे जो हिकु अहम सबबु ॿुधाई वञे थी। तजिएकार तलत हुसैन मूजिबि हाणे उहो उहिदो पाकिस्तान जे रियासती ढांचे जी नई सुर्ख़ लकीर बणिजी चुको आहे, जिते हमले खे इदारो सिधी बग़ावत सम्झंदो। फ़ौजी तर्जमान जे बयान खां पोइ घणनि वटि इहो सुवाल पैदा थियो आहे त तहरीक इंसाफ़ जो बयानियो आख़िर आहे छा ऐं छा उहो वाक़ई एॾो ख़तरनाक आहे। माहिरनि जो ख़्यालु आहे त बयाने जो मर्कज़ आला फ़ौजी क़यादत खे सरेआम निशानो बणाइणु आहे, ताक़त जे तवाज़न खे बदिलाइण जो मुतालबो आहे, 9 मई वाक़े खे सियासी जदोजहद जो हिसो करार ॾियणु आहे। हबीब अकरम चवे थो त इमरान ख़ान जो बयानियो अवाम में इन्ही करे बि वणंदड़ थियो जो माण्हू महसूसु कनि था त मुल्क में क़ानून जी हुक्मरानी, अदलिया जी आज़ादी ऐं इज़हार राय ते सरकारी दावाउनि ऐं ज़मीनी हक़ीक़तनि में वॾो फ़र्क़ु आहे। फ़ौज मूजिबि सोशल मीडिया ते क़यादत ख़िलाफ़ तौहीन आमीज़ मुहिम हलाई वई, AI सां तब्दील कयल वीडियोज़ पिणु जारी कयूं वियूं ऐं जेल अंदर खां बि सख़्तु सियासी बयान ॿाहिरि ईंदा रहिया। इहे सभु ॻाल्हियूं क़ौमी सलामती जे हदनि खे पार करण तौरु ॾिठियूं पियूं वञनि। पाकिस्तान जी सियासत में कॾहिं बि हरफ़े आख़िर न आहे। हिकु दौरु हो जॾहिं नवाज़ शरीफ़ बि लाइव ख़िताब में हाज़िर सर्विस जनरलनि जा नाला वठी सख़्तु तनक़ीद कई हुई ऐं अॼु साॻी जमायत इक़्तिदार में आहे, पर हिन भेरे सूरतहाल मुख़्तलिफ़ नज़र अचे थी। तलत हुसैन चवे थो त हाणे सभु कुझु कारो ऐं अछो आहे, गिरे एरिया ख़तमु थी चुको आहे।
क़यादत जो इमरान ख़ान खे धार थियण वारो रस्तो सियासी ऐं जज़्बाती तौरु ॾुखियो पियो आहे। रियासत जो लहजो वधीक सख़्तु थियो आहे। इमरान ख़ान जे मुलाक़ातुनि ऐं मार्केटिंग ते मुकमिल पाबंदियूं ॾिसण में अचनि थियूं। तलत हुसैन चवे थो त हाणे मज़मत न मरमत शुरू थींदी। DGISPR जे सख़्तु बयान बाबति सभ खां वॾो सुवाल इहो आहे त छा तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻण जो इम्कानु वधी वियो आहे। फ़ौजी तर्जुमान चयो त फ़ैसिला रियासत कंदी, पर असां पंहिंजो महसूसु ज़ाहिर करण जो हक़ रखूं था। तजिए निगार चवनि था त पाबंदी जो इम्कानु मौजूदु आहे। इमरान ख़ान जी ॿी जॻह ते मुंतक़िली सोशल मीडिया मुहिम हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई जो पिणु इम्कानु आहे। वफ़ाक़ी वज़ीर तलाल चौधरी जो पैगाम तहरीक इंसाफ़ ॾांहुं वाज़े आहे त इमरान ख़ान क़ौमी सलामती लाइ ख़तरो आहे त PTI खे पाण खां अलॻि करे। पर सवाल इहो आहे त छा तहरीक इंसाफ़ जी मरकज़ी क़यादत लाइ उहो रस्तो मुमकिन आहे। तजिए निगार फ़ैद हुसैन जो जवाबु आहे त न, रियासत लचक ॾेखारींदी, न इमरान ख़ान। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ जी प्रेस कॉन्फ्रेंस रुॻो हिकु रद्दअमल न, पर मुस्तक़बिल जे सियासी नक्श में हिकु अहम लकीर आहे, नई सुर्ख़ लकीर। हाणे ॾिसणो इहो आहे त पाकिस्तान जी सियासत हिन टकर वारे माहौल में कहिड़े रस्ते ते वेंदी, मुसलिहत या मुकमिल टकराव ते। पर हिन वक़्तु फ़िज़ा जा निशान कंहिं वॾे सियासी छिकतान, सख़्तु क़ानूनी क़दमनि ऐं नई सिफ़बंदी ॾांहुं इशारो करे रहिया आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। काल्ह मुंहिंजे दड़े जे अज़ीम माण्हू कामरेड सूबे ज्ञानचंदाणी जी यादि जो ॾिहाड़ हो। काल्ह के ॾींहं ते सिंध जे हिन अज़ीम इंसान अखियूं पूरियूं हुयूं। तोड़ जो हूअ असांखां 8 डिसंबर ते विछड़ी वियो हो, पर हू कॾहिं बि वेसर जे वर नाहे चढ़ियो। कामरेड सूबे ज्ञानचंदाणी बाबति नज़ाकत अली सुमरो लिखे थो त तहरीक इंसाफ़ जो अहम अॻवान, मशहूर लेखक ऐं वकील कामरेड सूबो ज्ञानचंदाणी 3 मई 1920 ते दुनिया जी अज़ीम मुहज़िब सक़ाफ़ती माथिरी मुंहिंजे दड़े जे भरिसां हिकु ॻोठ में दीवान तनूरमल जे घर में जनम वरितो। संदसि पूरो नालो सोभराज पुट तनूरमल ज्ञानचंदाणी आहे। हुन शुरूआती तालीम ॻोठ जे स्कूल में, अंग्रेज़ी तालीम कंबर ऐं गवर्नमेंट हाई स्कूल लाड़काणी ऐं मैट्रिक 1937 में बम्बई यूनिवर्सिटी मां पास कई। इंटर 1939 में सिंध कॉलेज कराची मां ऐं BA शांति निकेतन मां पास कयाई। शांति निकेतन दरसगाह जो बुनियादु अज़ीम महाकवि रविंद्रनाथ टैगोर रखियो। 1942 में SM लॉ कॉलेज में दाख़िला वरिताई, जेका मुसलसल तहरीकनि ऐं जेलनि सभु मुकमिल न करे सघियो, जेका पोइ 1970 में लॉ कॉलेज लाड़काणे मां पास कयाई ऐं मोहतरम अब्दुर्रज़ाक सुमरो वकील सां वकाल जी शुरूआति कयाई। कामरेड सूबो ज्ञानचंदाणी महात्मा गांधी जी शख़्सियत मां ॾाढो मुतासिर थियो। 1944 धारे कामरेड जमालुद्दीन बुखारी ऐं कामरेड मुश्तबा खां मुतासिर थी कम्युनिस्ट पार्टी में शमूलियत इख़्तियार कयाई। पाकिस्तान में कम्युनिस्ट पार्टी ते बंदिश पवण जे करे 1954 खां 1966 ताईं जेल में रहियो। 1958 में सदर अयूब ख़ान वारी मार्शल लॻण बैदि खेसि हैदराबाद में गिरफ़्तार करे वरी बि जेल में रखियो वियो। कामरेड सूबो ज्ञानचंदाणी केतिरा ई भेरा जेल वियो। हीअ 1944 धारे जेल में हो त उन वक़्तु ही मुकालाणी खे फाही ते चाढ़ियो वियो। 1947 में पाकिस्तान हिंदुस्तान ठाहिण वक़्तु सूबो ज्ञानचंदाणी जा सभु दोस्त ऐं माइट हिंदुस्तान हलिया विया, पर सूबे पंहिंजनि सभिनी दोस्तनि तोड़े माइटनि खे छॾे सिंध खे मिठो करे हमेशह लाइ सिंध धरती ते रही धरती सां मुहबत जो अज़ीम इज़हार कयो, जंहिं सबबि सिंध वासियुनि कामरेड सूबे ज्ञानचंदाणी खे धरती जो पुट वारो लक़ब ॾिनो, जंहिं ते कामरेड खे फ़ख़ुरु हो। टैगोर खेसि मुंहिंजे दड़े जो माण्हू जे नाले सां सॾींदो हो। कामरेड सूबो ज्ञानचंदाणी बिना कंहिं रंग, नस्ल ऐं मज़हब जे धरती जे मज़लूम इंसाननि लाइ हक़ जो आवाज़ु बुलंद कंदो रहियो। शेख अयाज़ चवाणी त सूबे ज्ञानचंदाणी जहिड़े आज़ादु तबियत ऐं गहरी सदाकत कंहिं ॿिए माउ जे लाल में विरले ॾिठी आहे।
जेको ॼण पहाड़ आहे जेको हर तूफ़ान में अॾोल बीठल आहे। कामरेड शोभो ज्ञानचंदाणी जी किताबनि में तारीख़ ॻाल्हाए थी। सिंधी साथ घर 1994, कॾहिं बहार ईंदो, वॾी विथ हुआम 1997, तारीख़ जा विसारियल वर्क 1992, सभु किताब सिंधी साहित्य घर पारां शाया कया विया। रोशनी जे पंध में आत्मकथा, उन खां अलावा संसद सिंधी में केतिरियूं कहाणियूं ऐं अहम मज़मून तहरीर थियल आहिनि। हुन तरक़ी पसंद अदीब ऐं कम्युनिस्ट, वकील ऐं कहाणीकार तौरु सुञाणप माणी। कामरेड शोभो ज्ञानचंदाणी 8 डिसंबर ते असांखां विछड़ी वियो। सतार पीरज़ादो लिखे थो, शेख अयाज़ सां हिकु परॾेही दानिश्वर जो ही मकालमो यादि थो पवेम। शेख अयाज़ उन परॾेही दानिश्वर खे लाड़काणे स्टेशन ते ॾिसी खांसि पुछियो त तूं शायदि मुंहिंजो दड़ो ॾिसण जे लाइ आयो हूंदे। दानिश्वर वराणी ॾिनसि त न, मुंहिंजो दड़ो खां बि अज़ीम शख़्सियत खे ॾिसण थो वञा। शेख अयाज़ जे पुछण ते ॿुधायांसि त मां शोभे ज्ञानचंदाणी खे ॾिसण थो वञा। शेख अयाज़ खेसि जवाबु हिन रीति ॾिनो त हा, शोभो ॿिंडी में ॼण समुंड खे कुएं जे ॿीर में बंदि करण जी कोशिशि कई वई आहे। उहो ज़मानो अयूबी हुकूमत जो हो ऐं शोभो ज्ञानचंदाणी पंहिंजे अबाणे ॻोठ यानी ॿिंडी में हाउस अरेस्ट थियण खां पोइ उन निढड़े ॻोठ खां ॿाहिरि केॾहिं बि अची वञी न थे सघियो। इन हद ताईं जो हूअ पंहिंजे ख़ानदान जे कंहिं बि गॾिजाणी, मौत जे या शादी में बि शरीक थी न थे सघियो। बाक़ी जंहिंखे बि साणुसि मिलणो या मुलाक़ात करणी हुई त उहो संस उन निढड़े ॻोठ वञी साणुसि मिली थे सघियो। उहा महिरबानी संस वॾे भाउ सेठ केवलराम ऐं वॾेरे मूसा ख़ान जे चवण ते अयूबी हुकूमत जे परॾेही वज़ीर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी सिफ़ारिश ते क़ैद मां आज़ादी ॾियारी त हुई, पर खेसि घर में नज़रबंदि कयो वियो हो। शोभराज ज्ञानचंदाणी उर्फ़े आम में कामरेड शोभो सिंध धरती जे गर्भ मां अहिड़ो मुड़ुसु मथेर थी पैदा थियो जंहिंजे ख़्यालनि ऐं सियासी ॾाहप जे ॾियाटियुनि न सिर्फ़ु सॼी सिंध खे पर पूरी हिंद खे रोशन करे छॾियो। कामरेड शोभे ज्ञानचंदाणी जो ॻोठु असांजे ॻोठ हाजी लालबख्श शेख खां के 2-2.5 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते राइस कैनाल जे साॼे कप ते ॻोठु ॿिंडी नाले सां आहे। ॿिंडी ऐं बलहेड़े जे विच ते कुझु फसल उपाईंदड़ ज़मीन जा टुकड़ा आहिनि जंहिंखे लानियारो सॾींदा आहियूं ऐं उन में संदन ख़ानदान जी ज़मीन जा कुझु टुकड़ा पिणु हुआ जेके पोइ हुननि असांजे डॉक्टर मोहम्मद हसन पीरज़ादे खे विकिणी ॾिना हुआ, छो जो जॾहिं हुननि ॻोठ खे अलविदा कंदे लाड़काणे में वञी सकूत इख़्तियार कई हुई, जंहिंजो सबबु कुझु हास्तनि जे हसद खेनि काफ़ी तंग कयो हो, छो जो उहो ज़मानो लाड़काणे में माण्हू अॻवा करे उन्हनि खां लखें किरोड़नि जो भुंग वठणु हो। उन सबबु खेनि पाण महफ़ूज़ न हुजण जो अहसासु थियो। जेतोणीकि हाणे त कामरेड शोभे ज्ञानचंदाणी ताईं इहा बंदिश बि लही चुकी हुई ऐं हू पाण बि लाड़काणे जी हाई कोर्ट जो मशहूरु वकील जातो वेंदो हो। कामरेड शोभे खां 2 वॾा भाइर ॿिया बि हुआ, जिन मां सेठ केवलराम ज़मींदारी कंदो हो ऐं ॿियो जंहिंखे भाइर करे कोठींदा हुआ उहो अनाज जो वापारी हूंदो हो। कामरेड शोभे ज्ञानचंदाणी खे औलाद में 2 पुट ऐं 3 न्याणियूं हुयूं, पर संस भाउ केवलराम खे जीअं त औलाद कोन हो, तंहिं करे कामरेड शोभे जे पुट कन्यालाल खे पुटेलो करे पालियो हुआईं। असांजी जॾहिं कामरेड शोभे सां दोस्त हिदायत मंगी जे वास्ते सां मुलाक़ात थी, इहो वाक़ियो बि अजीब हो। बहरहाल हू कंहिं ॿिए भेरे लिखण लाइ छॾियूं था। हू असां पीरज़ादनि मां ॾाढो ख़ुशि थियो हो। जेतोणीकि उन्हनि ॾींहंनि में हू अञा ॻोठ ताईं महदूद चुरपुर करे सघंदो हो, यानी सिर्फ़ु घर पीसाई वारी मशीन ऐं ओताक ताईं अची वञी सघंदो हो, छो जो हुन ते सरकार नामदार पारां बंदिश पयल हुई। उन्हनि ॾींहंनि में मां ऐं अनवर जॾहिं ॻोठ वेंदा हुआसीं त ज़रूरु साणुसि मिलणु संस ॻोठ वेंदा हुआसीं। जो मां मथे ज़िक्र करे आयो आहियां त ॿिंडी ऐं बलड़े जी विच में लानियारनि जूं कुझु आबाद ज़मीनूं ई आहिनि। असां उहे बनियूं टिपी राइस कैनाल जे खाॿे कप ते पुल वसीले वञी सेड़ंदा हुआसीं। सॼी राति साणुसि कचहरी करे राति संदन ओताक में डही पवंदा हुआसीं। संदन ओताक ऐं अटे पीअण जी मशीन हिकु हंधि हूंदी हुई। असांजी उन कचहरी में कुझु वक़्तु केवलराम बि वेठो हूंदो हो, पर संस ख़्यालनि ऐं कामरेड शोभे जे ख़्यालनि में राति ऐं ॾींहं जो फ़र्क़ु हूंदो हो। असांजी उहा सुञाण वधंदी वई ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी हुकूमत में शोभे तां बंदिश लथी त हू असांजे ॻोठ बि अक्सर ईदनि जे ॾिहाड़नि ते पाण असां सां कचहरी करण लाइ हलियो ईंदो हो।
जो खेसि ॼाण हुई त असां हुन ॾे पंध कंदा वेंदा आहियूं जो असां मां कंहिंखे बि का सवारी कान हूंदी हुई। ईअं कामरेड सोभे ज्ञानचंदाणी सां असांजा लाॻापा काफ़ी पुख़्ता थी विया ऐं कामरेड सदाईं इहो चवंदो हो त हीअ पीरज़ादा मुंहिंजा पंहिंजा आहिनि। असांजो ॻोठ ऐं असां पीरज़ादनि जे ख़ानदान सां संस दिली लॻा हो। हिन ॻाल्हि मां बि परोड़ पइजी सघे थी त 7 जनवरी ते अनवर जी तदफ़ीन लाइ कामरेड सोभो बीमार निबिल हूंदे बि आयो हो ऐं अनवर जी तदफ़ीन वेल संस मढ़ जे निर ते चुमी ॾींदे चयो हो ऐं त ख़्वाहिश अथमि त देहांत खां पोइ मूंखे बि जेकर हिन क़ब्रिस्तान में अनवर जे भर में जाइ ॾिनी वञे, काश संस पोयां संदस उहा ख़्वाहिश पूरी करे सघनि हा। हाणे त निर्मल पारां इहा ख़बर पढ़ी बेहद अफ़सोस थियो अथमि त हाणे कामरेड सोभे खे संस सियासी दोस्तनि विसारे छॾियो आहे। खेसि देहांत ॾींहं ते कंहिं बि यादि नाहे कयो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं कामरेड सोभे ज्ञानचंदाणी बाबति लिखड़ियूं। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन